रे ना तेरे ही नाम से, तेरे ही नाम से हर इब्तिदा है। इंतहा है तेरी हम दो सनम नवाजता है वो दिल नवाज है तू। करीम सारे जमाने का कारसाज है तू। जमाने भर के बनाता है सारे बिगड़े काम। नियाजमंद है सब और बेनियाज है तू। अल्लाहू 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 अल्लाहू। पे नजर जाती है जिंदगी कितने मराहिल से गुजर जाती है। बेतलब मुझको भी ये जाता है देने वाला। मेरी बन जाती है ये ज़मीं जब न थी ये जहां जब न था। चांद सूरज न थे आसमां जब न था। वादे हक भी किसी पर आया जब न था। ओ जब न था कुछ यहाँ, ओ जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तो। तक मुस्तफा
पर्दा रहा। मलाइक ने हजरत से झुक कर कहा, ओ सारी मखलूक में, ओ सारी मखलूक में हक नुमा तू ही तो हो अल्लाह हो अल्लाह हो। ये तेरी शान 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 अल्लाह। कोई तो है जो निज़ाम ऐसी चला रहा है, वही खुदा है अल्लाह अल्लाह। ये तेरी शान 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 अल्लाह अल्लाह। ये तेरी शान हाँ दिल दादा दिल दादा दिल दादा दिल दादा दिल दादा दिल सुभान अल्लाह। नाज़रीन प्रोग्राम सुबह मेरान में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंबर ऐं अल्लाह साईं जे बाबरकत नाले सां, रब पाक जी बाज सां, रब पाक जे ज़िक्र सां, जुमेतुल मुबारक जे बाबरकत ॾींहं ते असां नौशली ग्रुप जे ख़ूबसूरत आवाज़ में अल्लाहू अल्लाहू जे ज़िक्र सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां जुमेतुल मुबारक जूं लख लख वाधायूं हुजनि। मां तव्हांजो पंहिंजो नाचीज़ अज़मतुल्लाह कुंबर, मां समूरी टीम सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई दुआ सां गॾु जेका भिटाई दुआ कई त साईं सदाईं करी मथे सिन सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। अलाह साईं हिन सॼे आलम खे, हिन जहान खे, तव्हां सभिनी खे आबाद करे। अॻिते वधंदासीं त अॼोको ॾींहुं जुमेतुल मुबारक 21 ज़ुल्हज 28 जून ऐं सॼी सिंध में जेको आहे हिन वक़्तु जेका मौसम जी सूरत हाल जी पहिरीं पाण ॻाल्हि कयूं त किथे बादल जेको आहे बरसण जे लाइ बिल्कुलु तयारु बीठल आहिनि, त किथे गर्मी आहे। कल्ह सिर्फ़ु कलोके ॾींहं में सॼी सिंध में 11 ॼणा फ़ौत थी विया सख़्तु गर्मीअ सबबु। गॾोगॾु किथे किथे जेको तूफ़ान हुयो, बरसातूं हुयूं ऐं हुन में नयूं बि वही आयूं आहिनि। अॼु वधीक जेकी इलाइक़ा आहिनि जिते करे गर्मी हुई, सॼी सिंध में ॿुधाए पियो वञे त बरसाति जो इम्कानु आहे। हेॾी त तकड़ि तकड़ि में मां अॼु छा चवंदा आहिनि पंहिंजूं ख़बरूं तव्हांखे ॿुधाईंदुमि। उनखां पोइ अॼु असां सां गॾु जेको ग्रुप आहे, कवाली ग्रुप आहे, उहो सॼे पाकिस्तान में बल्कि सॼी दुनिया में हुन पंहिंजो तमामु थोरे अरसे में वॾो नालो कमायो आहे, पंहिंजो राज क़ाइमु कयो आहे। नौजवान आहिनि, सभु नौजवान, हैदराबाद सां हिननि जो तालुक़ु आहे। पर हिन वक़्तु सॼी दुनिया में जेकॾहिं ॼातो सुञातो वञे थो त नौशली जे ग्रुप सां सुञातो वञे थो। हिननि तमामु ख़ूबसूरत महिनत कई आहे, तमामु थोरे वक़्त में महिनत कई आहे। अॼु पाण उन्हनि खे ॿुधंदासीं, उन्हनि खे इंजॉय कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कीअं उन्हनि पंहिंजी महिनत सां सॼी दुनिया में ताज़ो हू दुबई परफॉर्म करे आया आहिनि, त कीअं हुनजो ॾींहुं रहियो ऐं कीअं हुननि जो इहो सफ़रु रहियो ऐं हिन वक़्तु हू छा कनि पिया, कीअं हुननि जेको आहे सॼे हिन सफ़र में कहिड़ियूं मुश्किलातूं हुयूं, नौजवाननि खे छा करणु घुरिजे, इन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। कवाली खे पाण इंजॉय कंदासीं। पाण रब पाक ताला हमद बारी ताला सभिनी खे जेको पाण ॿुधंदासीं, यादि कंदासीं। तमामु ख़ूबसूरत अॼु प्रोग्राम थियणु वञे पियो। तव्हां ॾिठो हूंदो स्टार्ट में ई जंहिं हिसाब सां असां आया आहियूं, जंहिं रब ज़ुल जलाल जे नाले सां असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। इहो रब ज़ुल जलाल
अॻियूं असांजूं समूरियूं मंज़िलूं आसान कंदो, असांजो ॿांह ॿेली थींदो, असांजो मुहाफ़िज़ थींदो, असांजो जेको आहे जीअं हर जेके अलाह साईं जा 99 नाला आहिनि त असांजे लाइ बरकत बि आहे, त रहीम बि आहे, त गफ़ूर बि आहे, सभु कुझु आहे असांजे लाइ। उहो ई रब आहे ऐं उहा ई हस्ती आहे, कोई तो जो चला रहा है निज़ामी हस्ती, वही ख़ुदा आहे, वही ख़ुदा आहे। सो उहो ई रब करीम आहे। उहो रब करीम तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि रखे। ख़बरुनि जे सिलसिले ॾांहुं अॻियां वधूं था। मुख़्तसिर ख़बरूं आहिनि, उनखां पोइ पाण नौशी अली ग्रुप खे पाण ॿुधंदासीं, उन्हनि जे आवाज़ खे ॿुधंदासीं ऐं तव्हांजी फरमाइश हूंदी तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, प्रोग्राम में शामिलु थियो। का ख़ूबसूरत ॻाल्हि, को ख़ूबसूरत तजुर्बो, तव्हांजी का फरमाइश आहे नौशी अली ग्रुप सां, या तव्हांजो को सुवालु आहे, त मां हाज़िर आहियां। असांजो हीउ मंच तव्हांजे लाइ हाज़िर आहे ऐं रोज़ु तव्हांजी ख़िदमत में असां हाज़िर थींदा आहियूं। ख़बरूं मुख़्तसिर आहिनि, उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको हुन मुल्क जो वॾे में वॾो केस हुयो, उहो इहो हुयो त इमरान ख़ान ऐं बुशरा अली वारो जेको केस हुयो, हुन में निकाह दौरान, इद्दत दौरान जेको निकाह थियो हुयो, उन जी 7 साल जेका सज़ा हुई, उन जे ख़िलाफ़ु अपीलूं हुयूं, जेके अपीलूं रद्द थी वियूं आहिनि ऐं इहा सज़ा जेको आहे 7 साल क़ैद जी सज़ा बरक़रार आहे। गॾोगॾु ज़मानत बि इस्लामाबाद हाई कोर्ट न ॾिनी ऐं ज़मानत ते बि जेको आहे जज साहिबु इहो ई चयो, मोहम्मद अफ़ज़ल साहिबु जज हुयो, उन्हनि इहो चयो त बाबा इन्हनि ॿिन्ही जवाबदारनि लाइ को बि जवाज़ नथो ठहे। पोइ उन्हनि इहो कयो त आर्गूमेंट इहा कया त भला तव्हां बुशरा जेका आहे उनखे ॾियो, बुशरा बीबी खे तव्हां ज़मानत ॾियो, उहा औरत आहे। उन्हनि चयो त औरत हुजण जे हिसाब सां उन्हनि जी को जवाज़ नथो ठहे त खेनि ज़मानत ॾिनी वञे। 10 सफ़नि ते मुश्तमिल ई फ़ैसिलो जेको अदालत ॿुधाए छॾियो आहे ऐं इहा सज़ा जेको आहे इस्लामाबाद सेशन कोर्ट जेका आहे उहा सज़ा बरक़रार रखी आहे। एडिशनल सेशन जज मोहम्मद अफ़ज़ल साहिबु इहो फ़ैसिलो जारी कयो। अहिड़ी रीति सिंध में पाण ईंदासीं त सिंध में 213 अरब रुपयनि जी सप्लीमेंट्री जेका बजट हुई उहा मंज़ूर थी वई आहे। कल्ह सिंध असेंबली जो इजलास हो, हुन में इहा बजट मंज़ूर कई वई। ॿुधायो वियो त जेको आहे इहो हिन में बजट में असां पंजाब खां वधीक जेको आहे तरक़ियाती बजट रखी आहे। तरक़ियाती बजट जे हवाले सां हुन नंग अखर बि जारी कया ऐं ॿुधायो त हिन हिसाब सां असां जेको आहे बजट ते हू ख़र्चु कंदासीं। अहिड़ी रीति कोयटा जो पाण ज़िक्र कंदासीं त कोयटा में कल्ह बम धमाको थियो आहे ऐं बरवरी रोड ॿुधाए पियो वञे जिते 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं वधीक को जानी ऐं माली नुक़सानु न थियो आहे। ज़रूरु हुते जेको धमाको थियो त उतां बिल्डिंगुनि जा शीशा टुटी पिया ऐं जेको इमारतूं हुयूं उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे, गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे ऐं दुकाननि खे बि नुक़सानु पहुतो आहे। अहिड़ी रीति वफ़ाक़ तरफ़ां औरतुनि जो इस्तेहसाल रोकण जे लाइ क़ानून साज़ी वधीक सख़्तु करण जो फ़ैसिलो कयो आहे। अञा वधीक औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ, उन्हनि जे हक़नि जे हवाले सां उन्हनि खे इस्तेहसाल खां बचाइण लाइ अञा वधीक क़ानून साज़ी आंदी पई वञे। इन हवाले सां जेको आहे पेपर वर्क ते कमु जारी आहे ऐं चवनि था त 2-3 ॾींहंनि में असां कुझु शयूं जेको आहे उहो तव्हां ॾो पेश कंदासीं। हैदराबाद ईंदासीं त हुते कासमाबाद में जेको आहे कल्ह सिंध जी तमामु वॾी अदाकारा, तव्हां हुननि खे उर्दू ऐं सिंधी ड्रामनि में वॾेरीअ जो किरदारु अदा कंदे ॾिठो हूंदो, ख़ासि करे हवाएं जेको ड्रामो हुयो उन में, ऐं केतिरा ई उन्हनि ड्रामा कया सिंधी मीडिया ते, चाहे समूरा सिंधी चैनल हुजनि, मेहरान टीवी ते बि हुननि तमामु वॾो कमु कयो। गॾोगॾु उर्दू मीडिया ते बि PTV जे ड्रामनि में नौशीन शेख, जंहिंखे घणे भाङे माण्हू वॾेरी सां ई सुञाणींदा, उन्हनि जो कल्ह कासमाबाद मां 3 ॾींहं पुराणो लाश हथ आयो आहे ऐं पुलिस चवे पई त शुरूआती जांच में हुनजो जेको मौत आहे उहो तिबी आहे, छाकाणि जो हू घर में अकेलियूं रहंदियूं हुयूं। अहिड़ी रीति हिकिड़ो ॿियो विछोड़ो थियो कल्ह सिंधी साफ़ जो क्राइम रिपोर्टिंग जो तमामु वॾो नालो ज़ुल्फ़िकार ॿुघियो साहिबु, असांजो साथी, असांजो दोस्त, उहो दिलि जे दौरे में असांखां विछड़ी वियो। कल्ह कराचीअ में हुननि हू लाॾाणो करे विया। राति हुननि जी ॾोकरीअ में तदफ़ीन थी हुननि जे अबाणे ॻोठ में ऐं ज़ुल्फ़िकार ॿुघियो सिंधी सहाफ़त में तमामु वॾो नालो, इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग में ऐं जेका असांजी तहक़ीक़ाती जर्नलिज़म आहे उन में केतिरियूं उन्हनि जूं स्टोरियूं, केतिरियूं उन्हनि जो कमु थियल हो। ज़ाहिर आहे उहो सदियुनि ताईं हलाए जेको आहे पंहिंजो आहे वॾो कमु आहे उन्हनि जो ऐं सदियुनि ताईं उहो यादि रखियो वेंदो। T20 वर्ल्ड कप जी पाण ॻाल्हि कंदासीं त भारत जेको आहे उहो इंग्लैंड खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुची चुको आहे ऐं पंहिंजो 172 रन्सुनि जे जवाब में इंग्लैंड जी समूरी टीम 103 रन्सुनि ते आउट थी वई। अहिड़ी रीति लास्ट हिकिड़ी ख़बर आहे, हुन मां ज़िक्र कंदुमि वॾे वज़ीर जे हेलीकॉप्टर तो। सिंध जे वॾे वज़ीर जो हेलीकॉप्टर जेको आहे उहो उनजी जेका मेंटेनेंस आहे उहा 40 करोड़ रुपया आहे ऐं उन ते ॿुधायो पियो वञे त 25 ऑफिसरनि समेत 41 माण्हुनि जो जेको आहे उहो अमलो मुक़ररु थियल आहे। हिकिड़े चीफ पायलट समेत 8 पायलट आहिनि ऐं उनजी मेंटेनेंस ऐं उनजे स्टाफ जी पघार जे लाइ सालानियूं 40 करोड़ रुपया ख़र्चु थींदा आहिनि ऐं ॿुधायो पियो वञे त इहो जेको जहाज़ आहे हाणे इहो झूनो थी वियो आहे, पोड़ो थी वियो आहे जहाज़ ऐं इन करे 4 अरब 93 करोड़ रुपया नयो जहाज़ ख़रीद करण जे लाइ उहे बजट में रखिया विया आहिनि। कल्ह सप्लीमेंट्री जेका बजट हुई उन में उनजी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सो अहिड़ी खोड़ ख़बरूं हुयूं तव्हां सां ज़िक्र करणियूं, पर अॼु असां नौशी अली ग्रुप वरी जिदोजहद खां पोइ
ऐं तमामु वॾे अरसे खां पोइ जेको आहे असांजो महिमान थियो आहे ऐं हुनखे पाण ॿुधंदासीं, हुननि सां ज़िक्र कंदासीं। सो नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह मेराण। नाज़रीन, सुबह मेराण में हिकु भेरो ॿीहर भलीकार। उमेद त तव्हां ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं जुमेतुल मुबारक जी तव्हां तयारी कंदा हूंदा। मां बिना कंहिं देरि जे पंहिंजे महिमाननि न वञा ऐं उन्हनि जो जेको तारुफ़ आहे उहो तव्हांखे पेश करायां, गॾोगॾु उन्हनि जी आवाज़ सां पाण महज़ूज़ थियूं, उन्हनि खे पाण ॿुधूं। सो बिना कंहिं देरि जे मुंहिंजे हिन स्टूडियो में, मुंहिंजे हिन अङण ते अॼु जेको ग्रुप महिमान थियो आहे, जेके ॿाहिरि महिमान थिया आहिनि, उहो नौशी अली ब्रादर्स सॼी दुनिया में ॼातो ई सुञातो वञे थो। ऐं नौशी अली ब्रादर्स पाकिस्तान जो पहिरियों सिंधी कवाली ग्रुप आहे ऐं हीअ कवाली हिन वक़्तु सॼी दुनिया में हिकिड़ो ट्रेंड हली रहियो आहे कवाली जो। जॾहिं हिकिड़े दौर में असां गज़ल ॿुधंदा आहियूं त पोइ रूमानवी शाइरी ॿुधंदा आहियूं, त क्लासिकल मूसीक़ी ॿुधंदा आहियूं, त ईअं हिन दुनिया में मुख़्तलिफ़ ट्रेंड्स आया आहिनि। हिन वक़्तु जेको सॼी दुनिया में ट्रेंड हले पियो उहो कवाली जो हले पियो। हिन ट्रेंड में तमामु थोरे वक़्त में दुनिया लेवल ते मुक़ाबिलो करे अची बीहणु, तमामु वॾी कामयाबी हासिलु करणु ज़ाहिर आहे हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न आहे हूंदी। नौशी अली ग्रुप, जिन में नौशी अली असांजो नौजवान दोस्त आहे, उनजी सरबराहीअ में हीउ सॼो ग्रुप जेको आहे न रुॻो सॼे मुल्क में परफॉर्म करे चुको आहे, पर ताज़ो हू दुबई में परफॉर्म करे आया आहिनि ऐं अहिड़ी रीति हिननि खे ॿियनि मुल्कनि जी बि हिन वक़्तु जेको आहे उहो दावत मिलियल आहे। हिन ग्रुप जो मां तव्हां सां तारुफ़ कयां त सभिनी खां पहिरीं असांजो जेको दोस्त आहे, जेको हिन ग्रुप जो सरवाण आहे, उहो आहे नौशी अली। नौशी अली साहिब खे असां दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह साणनि गॾु मौजूदु आहे ज़ुहैब अली, हुन खां पोइ मुज़म्मिल ऐं साणनि गॾु जेको आहे मेन जेको हिन जो मास्टर आहे उहो नौशी अली आहे ऐं हीअ टे दोस्त असां गॾु आहिनि। वरी उन्हनि खां पोइ साणनि जेको ग्रुप में शामिल आहिनि वकास अली, अमान अली ऐं सलाम अली, जेके हिन पासे मौजूदु आहिनि। वरी जेकॾहिं मुंहिंजे साॼे पासे तव्हां ॾिसो त कीबोर्ड ते मास्टर आदिल आहे, हुनखां पोइ ज़ाकिर हुसैन आहे, ढोलक नवाज़, गॾोगॾु फुरक़ान अली आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे मां दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? नौशी अली, कैसे आपने ये ग्रुप शुरू किया, किस तरीके से आपकी जर्नी स्टार्ट होती है, थोड़ा हमें बताएं तो सही ना। शौक तो बचपन से था जी। तो पहले हम बैंड परफॉर्मेंस करते थे। पहले हमारा एक बैंड था ना, सोलो परफॉर्मिंग जैसा आर्टिस्ट था मैं। जी हाँ। हमारा नौशीदा बैंड के नाम से एक बैंड हुआ करता था, वो काफ़ी प्रोग्राम वगैरह करते थे बैंड्स के। ज़ुहैब है, अमान है, मतलब सोलो गाते थे ना। जी हाँ। फिर उसके बाद जो हमारे मुज़म्मिल भाई हैं, ये सूफ़ी कलाम वगैरह किया करते थे, कव्वाली वगैरह। सही। फिर उसके बाद ट्रेंड 5 साल से कव्वाली का ट्रेंड आया, तो फिर हम कव्वाली में मैंने पूरा एक बैंड बनाया, जैसे मैंने कहा चलें पूरा ग्रुप ज्वाइन करते हैं। फिर हमने मुज़म्मिल भाई को अपने साथ ज्वाइन किया। तमाम जितने भी सिंगर जो बैठे हैं, हम नौ अभी हमारे साथ हैं। जी हाँ। ये भी सोलो गाने वाले हैं तमाम। ज़बरदस्त। क्योंकि शौक जो था वो क्लासिकल का ही था। पहले गज़ल गायकी भी करता था मैं सोलो, साथ ही थे तमाम लोग गज़ल गायक। हम जितने भी ग्रुप में मेंबर हैं तमाम सोलो गाने वाले भी हैं, ये हैं तमाम काम। तो फिर कव्वाली का ट्रेंड आया तो कव्वाली करने लगे, स्टार्टिंग की। तो बेनिफिट ये था कि सिंधी भी करते हैं, फरमाइश जो आ जाती है हमारे पास सिंधी, पंजाबी, उर्दू, बलोची, यहाँ तक कि पश्तो भी हम परफॉर्म करते हैं। वाह वाह। फरमाइश खाली नहीं जाने देते ना, तो इसी वजह से पजीराई हमें काफ़ी मिली। ज़बरदस्त। हाँ, ज़बरदस्त। सिंध में, पंजाब में, दुबई तक हम परफॉर्म करके आए हैं। ये हमारी इस तरह से। सही। कब शुरू किया था ये आपने कव्वाली ग्रुप? और कव्वाली को 5 साल हो गए तकरीबन। 5 साल हो गए हैं। 5 साल की ये मेहनत है जब आज जो नौशी अली ब्रदर्स ग्रुप जाना चाहता है। रात दिन बड़ी मेहनत की है जो मतलब बनाए। सही, ज़बरदस्त। बातचीत का सिलसिला भी जारी रखेंगे, हम चाहेंगे कि आप हमें कुछ सुनाएं। किथे महर अली, किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां।
तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, मन कुजा मन कुजा, तू कुजा मन मन कुजा मन कुजा, मेरे हरम में फकीर अजम, तेरे गुण और ये लब में तलब है तलब, अता ही अता, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, इल्हाम है जामा तेरा, कुरआन मामा है तेरा, मेंबर तेरा अर्श बरी, आलमीन, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, मोहम्मद मुस्तफा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, हकीकते में सिर्फ एहसास हूँ, तू समंदर में भटकी हुई आस हूँ, मेरा घर खाक पर और तेरी राह गुजर, सिदरातुल मुंतहा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, कमली वाली मुस्तफा, तू कुजा मन कुजा, या नबी, या नबी, सल्लू अलैहि वाह वाह, तमाम खूबसूरत किथे मेहर अली, किथे तेरी सना गुस्ताख अखियां, किथे जा अड़ियां, उन्हनि सां शुरुआत कई ऐं पोइ चवे थो त तू कुजा बन कुजा, तूं किथे मां किथे, किथे तुंहिंजी सना किथे मां हिकिड़ो नाचीज़, किथे तुंहिंजी सना किथे असां हिकिड़ा नाचीज़, ऐं मजबूर लाचार रब खे ई बारगाह में आहे। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, नंढो न्यूज़ ब्रेक आहे, ख़बरूं
ॿुधाए पियो त न्यूज़ ब्रेक जे लाइ चयो पियो वञे, वरी चवनि पिया मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मुख़्तसिर हिकिड़ो थी वञे, चवनि पिया न्यूज़ ब्रेक ते वञूं त पाण हिन के नाज़ शरीफ़ सां वञूं। सो न्यूज़ ब्रेक ते पाण हलूं था हिननि दोस्तनि सां गॾु, नौशीली सां गॾु, हुनखां पोइ ख़बरूं ॿुधी जल्दी वापसि अचूं था ऐं उन खां पोइ वरी हिननि सां कचहरी कयूं था। न्यूज़ ब्रेक पे अपन चल रहे हैं, थोड़ा मुख्तसर से ही जो है ना अपने किसी नाज से चल रहे हैं। बिस्मिल्लाह। मिलती नागर भी हुजूर आपके दर से, इस ठाट से मंगतों के गुजारे नहीं होते, हम जैसे निकम्मों को गले कौन लगाता। सरकार अगर आप हमारे नहीं होते, बंदे हाथों की मेरी लाज निभाए रखना, बांधे हाथों मेरी सरकार मेरी बात बनाए रखना आका। रसूल अल्लाह मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। अपने दामान शफात में छुपाए रखना हे मैंने माना मैं निकम्मा हूँ मगर आपका हूँ। मैंने माना मैं निकम्मा हूँ मगर आपका हूँ। मुझ निकम्मे को भी सरकार निभाए रखना आपकी याद ने आबाद किया है दिल को। आपकी याद ने आबाद किया है दिल को। बंदा परवर मेरी हस्ती को बचाए बचाए रखना कुछ भी नहीं बस मेरा माही सल्ले अला, बस मेरा माही सल्ले अला, मेरा माही सल्ले अला। मैं कुछ भी नहीं बस मेरा माही वसल्ले ला वा वा वसल्ले ला वा वा वसल्ले ला वा वा
नाज़रीन सुबह मेरान में एक बार बेर भली कार तमाम खूबसूरत महफ़िल तमाम खूबसूरत शख्सियतूं तमाम खूबसूरत आवाज़ ऐं उन खां पोइ जेका तारीफ़ रब जी ऐं हुनजे नबीअ जी हुज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तमामु खूबसूरत ॾींहुं तमामु वॾो ॾींहुं जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं ऐं हर घड़ी इहा ई दुआ आहे जीअं असां हिननि नौजवाननि नौशी भाई जे ग्रुप जेको हुनजा हमनवा आहिनि उन्हनि जी आवाज़ में जेका असां दुआ कयूं पिया त रब पाक असांखे आबाद रखे असांजूं मुश्किलूं आसान करे तव्हां सभिनी खे जेको आहे जेके मुश्किल घणियूं आहिनि तव्हांजूं जेके परेशानियूं आहिनि रब खे इहा ई बाज आहे त असांखे उन मां कढी अचे जेके जेके बीमार आहिनि परेशान हाल आहिनि उन्हनि खे अलाह साईं पंहिंजी परेशानियुनि मां कढे सभिनी खे आबाद करे जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे अलाह साईं औलाद ॾे जेके मुसीबतुनि में आहिनि अलाह साईं उनखे मुसीबतुनि मां कढे हर घड़ी इहा ई दुआ आहे तव्हांजे लाइ नौशी भाई वारनि सां थोड़ी कचहरी कंदासीं त ऐं पुछंदासीं नौशी अली खां नौशी भाई किस तरीके से ये शायरी याद करते हैं सिलेक्शन कौन करता है आपका ये चीफ कमांडर कौन है ये तो प्लीज़ बताएं चीफ कमांडर बड़े भाई हैं ज़ोहेब भाई किस तरीके से सिलेक्शन होती है और उसके बाद जो है अगर हम बात करें सिंध में कि सिंध में इस वक्त कवाली का जो ट्रेंड है वो किस तरीके से चल रहा है लोग पसंद करते हैं कौन से लोग ज़्यादा बोलने वाले जो है उर्दू स्पीकिंग या सिंधी स्पीकिंग पसंद करते हैं और किस तरीके से मैनेज होता है ये सारा मामला सर एक्चुअली ये कि अभी ट्रेंड पूरी दुनिया में ही कवाली का चल रहा है जी हाँ जो 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 देसी म्यूज़िक जो लाइक करते हैं क्लासिकल लाइक करते हैं वो तकरीबन ही पूरी दुनिया में भी इंडिया में भी देखें तो भी उसका वहाँ पर भी जो है कवाली का ट्रेंड चल रहा है पाकिस्तान में भी कवाली का ट्रेंड चल रहा है अच्छा हमें एक एजाज़ ये भी हासिल है कि हम पाकिस्तान के पहले सिंधी कवाली आर्टिस्ट हैं जो स्पेशली हैदराबाद से ताल्लुक़ रखते हैं और सिंधी में परफॉर्म करते हैं पूरी दुनिया में जैसे अभी दुबई हम लोग रिसेंटली होकर आए थे तो वहाँ पे भी हम लोगों ने उर्दू और बाकी लैंग्वेज में तो परफॉर्म किया लेकिन ज़्यादा हमारा फोकस ये था कि हम अपनी सिंधी लैंग्वेज को जो है वो रिप्रेजेंट करें स्पेशली हमारे सिंध को रिप्रेजेंट करें पूरी दुनिया में दुबई में भी हम लोगों ने सिंधी में परफॉर्म किया काफ़ी कलाम थे जो हमारी अपनी कंपोजिशन थी जिनकी ऑडियो रिकॉर्ड हो चुकी है वीडियो अभी बाकी है आना सिंधी में बहुत खूबसूरत कलाम है उनकी बहुत जल्द जो है वो इंशाल्लाह रिलीज़ होने वाले हैं वो सॉन्ग भी और सिलेक्शन सर इस तरह से करते हैं कि ऑडियंस की डिमांड हम देखते हैं कि ऑडियंस डिमांड क्या है उर्दू तो सुनती हैं जब हम सिंधी में परफॉर्म करते हैं तो फिर जाहिर सी बात है अपनी लैंग्वेज और अपनी बोली की तो बात अलग होती है सिंध की खूबसूरती आपको पता है कि क्या बात है तो जब सिंधी में हम परफॉर्म करते हैं तो फिर ऑडियंस का जो रिस्पॉन्स आता है और हमें भी जो मज़ा आता है परफॉर्म करने में और जो हमें ऑडियंस अप्रिशिएट करती है तो बड़ा मज़ा आता है तमाम खूबसूरत मुजम्मिल हैदरी साहब डांसी मुजम्मिल हैदरी साहब तसव्वुफ़ और कवाली इसका कनेक्शन तो प्लीज़ बताइएगा उसके बाद किस तरीके से सूफ़ी मौसीकी सूफ़ी शायरी को हम कवाली में लेकर आए हैं और कबूलियत कितनी है प्लीज़ सबसे पहले तो आपको सलामत करता हूँ हज़रत अमीर खुसरो सरकार से ये कवाली निज़ाम चला है वहाँ से ही क्लासिकल कवाली सब कुछ वहीं से निकला है तो हज़रत अमीर खुसरो ने जो है गरीब नवाज सरकार दरबार में पेश की थी कवाली वहाँ से ही ये सिलसिला चला है वाह तमाम खूबसूरत ये बुज़ुर्गों का काम है दुआओं का काम है जो कि हम करते हैं ड्यूटी है मौला की पंचम की ड्यूटी है बस ड्यूटी करते हैं और कुछ नहीं आता मौला कबूल करे बिल्कुल बिल्कुल मौला कबूल करे और फिर इसके साथ हम अब क्या सुनाने जा रहे हैं हमारे नाजरीन को मौला अली मुश्किल शाह का कसीदा वाह आपकी नजर करें बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वो मियाँ अलिया जो शेर फलकन में मौला मौला अलिया जो शेर
पलखन में अली पहुँचे जो पलखन में जिनो इंसान मलकन में हकायत थी तो हैदर जी तू जो भी मौला अली मोह जो भी मौला जो भी मौला अली जो भी मौला अली मोह जो भी मौला काम कंदो सोला यार नारो दिल सा नारो दिल सा नारो दिल सा जो भी मौला अली मोह जो भी मौला तू जो भी मौला तू जो भी मौला मोह जो भी मौला दिल दिल में मौला लिया दिल में मौला लिया सीने में आ दिल दिल में मौला लिया दिल में मौला लिया मौला ली दामाद नबिया मौला ली दामाद नबिया बोला यार हणो नारो दिल सा नारो दिल सा मुस्तफा जी प्यारी हदीसा मुझे भी गई मुझे दर सारीसा बिंदा तो जग में टोला ए यार हणो नारो दिल सा नारो दिल सा नारो दिल सा तुझो भी मौला जो भी मौला जो भी मौला रे ओ मियां तमाम खूबसूरत बेहतरीन परफॉर्मेंस मुज़म्मिल भाई सिंधी मौसीक़ी खे हिन वक़्तु तव्हां कीअं था ॾिसो मौसीक़ी जा मुख़्तलिफ़ ट्रेंड्स तव्हां ॾिठा आहिनि उनखां पोइ हिन वक़्तु जेको ट्रेंड हले पियो कवाली जो हले पियो वरी जेके नौजवान अचनि पिया नौजवाननि खे तव्हां कीअं पिया ॾिसो कवाली खां अलॻि करे जेके चवनि था त असां राति विच में मशहूरु थी वञूं मुख़्तलिफ़ राग में ज़रूरी न आहे त उहे कवाली में हुजनि ॿियनि उन्हनि में बि जेकॾहिं पाण ॾिसूं मौसीक़ी जे जेके असांजूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि में उन्हनि खे कीअं था ॾिसो तव्हां अच्छे हैं जी हाँ सब अच्छे हैं जो काम कर रहे हैं वो सब अच्छे कर रहे हैं सीखे पढ़े सब लोग अच्छे हैं बस हम न्यूयॉर्क वाले लोग हैं तमाम लोग अच्छे जो भी फील्ड में आ रहे हैं वो सब अच्छे हैं जिसको भी शौक है अल्लाह ताला उसको बरकत दे उसकी आवाज़ में उसके इल्म में और जितने भी नए आर्टिस्ट आ रहे हैं वो तमाम अच्छे हैं बहुत लोग अच्छे हैं आमीन आमीन थैंक यू नौशी भाई क्या आप समझते हैं कि अब जो मौसीकी के ज़रिए जो हम पैगाम पहुंचाते हैं चाहे वो तसव्वुफ़ का हो चाहे वो अमन का हो चाहे वो भाईचारे का हो ठीक है अब मौसीकी की कौन सी सिर्फ ज़्यादा जो है उसमें ज़्यादा है कि हम आसानी से वो पैगाम पहुंचा पा रहे हैं आया गज़ल के थ्रू आया नज़म के थ्रू चाहे वो
कवाली के थ्रू ज़्यादा सिन्फ कौन सी, अगर मौसीकी की सिन्फों में जाए तो? सर कवाली का ऐसा है कि कवाली तो आपको पता है कि मौसीकी तो वैसे ही रूकी ग़िज़ा है, ठीक है, बिल्कुल। मतलब हर किसी का अपना एक पसंद होती है, किसी को कवाली पसंद है, किसी को गज़ल गायकी, किसी को क्लासिकल पसंद है, और आजकल तो आपको पता है लड़कों को तो रैपिंग का भी शौक है, बिल्कुल, रैप भी पसंद है, ये चीज़ें। पर कवाली एक कवाली है, बिल्कुल, जो रूह को लगती है, कवाली के बात। बिल्कुल, जो रूह को लगती है वो कवाली। ना नंढो ब्रेक है, ब्रेक हम वो जल्दी वापस अचूं था, ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन सुबह मेरान में एक बार ॿेहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत महफ़िल में असां नौशी अली ऐं ब्रादर्स ॾांहुं हलंदासीं। ॾिसूं था हाणे उहो असांखे छा था ॿुधाइनि। जी नौशी भाई। जी तन्हा बतूल थी दीने नबी की वारिस तन्हा बतूल थी दीने नबी की वारिस तन्हा बतूल थी, पर्दा नशीना होती तो बिल्कुल रसूल थी। दा 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 ना 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 तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, ओ या सैयदा फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा, ओ या सैयदा मोहसिन अली है फातिमा, फातिमा। लाड में खदीजा कहती थी, हो या सैयदा, हो या सैयदा, लाड में खतीजा कहती थी क्या, रब की लाडली है फातिमा, रब की लाडली है फातिमा, हो या सैयदा, रब की लाडली है फातिमा। इख्तियार कुल के बावजूद, इख्तियार कुल के बावजूद, हो या सैयदा, क्या शान है जनाब सैयदा पाकी के हसन हुसैन की माँ, अली की जोजा, नबी की बेटी, क्या शान है। और जन्नत की शहजादी और उनके अमल देखिएगा। इख्तियार कुल के बावजूद, हो या सैयदा वजूद
पीसती है फातिमा, चक्की पीसते है फातिमा, हो या सैयदा, चक्की पीसते है फातिमा। फातिमा लगे, लाइला भी झूमने लगे। क्यों? सजदा कर रही है फातिमा, है फातिमा, या सैयदा, सजदा कर रही है फातिमा, या सैयदा, सजदा कर रही है फातिमा, या सैयदा, सैयदा फातिमा, फातिमा, सैयदा, ओ सैयदा, 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 या सैयदा, सैयदा फातिमा, माशाल्लाह सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत। ऐं हिननि पंजतन पाक जे सदके ई अलाह साईं असां सभिनी जा बेड़ा पार करे। ऐं इहे दर आहिनि जेके असांजी बख़्शिश जा ज़रिया आहिनि, इहे ई दर आहिनि जेके असांखे जेको आहे असांजी बख़्शिश कराए सघनि था। अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे। तमामु सुहिणे अंदाज़ में जेको आहे नौजवान असांजो पेश करे रहिया आहिनि। ऐं जेके बि मंक़बतूं आहिनि, नातूं आहिनि ऐं हमदूं आहिनि, त तमामु हमद बारी ताला आहिनि, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पेश करे आहिनि, तमामु ख़ूबसूरत महफ़िल। ऐं तव्हांजूं कॉल्स बि अची रहियूं आहिनि, तमामु वॾो मतिलबु रेशो आहे कॉल्स जो। पर मां माज़रत खां छाकाणि जो भई दोस्त परफॉर्म करे रहिया आहिनि, उन विच में तव्हांजी कॉल अचे पई त असां अटेंड न पिया करे सघूं। ॿियो मां चाहियां पियो त अॼु पाण हिननि खे वधीक ॿुधूं ऐं तव्हांजूं फरमाइशूं बि अची रहियूं आहिनि। कुझु दोस्तनि जूं फरमाइशूं पूरी थी चुकियूं आहिनि, उहो ॿुधायो पियो वञे त जिन जिन फरमाइशूं कयूं त उहे ऑलरेडी पूरी थी वियूं आहिनि। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो था, एतिरो मान ॾियो था असांखे। इहो तव्हांजो मान ॾियणु, तव्हांजी इज़त ॾियणु ते कॉल्स करे इहो असांजे लाइ वॾो एवॉर्ड आहे। इन खां वॾे एवॉर्ड जी ॿी का असांखे ज़रूरत न आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे पाण हलूं था हिननि नौजवाननि न, ऐं ॾिसूं था त हाणे छा था ॿुधाइनि। जी हिकिड़ी कॉल आहे, हिकिड़ी कॉल आहे, चलो मौक़े जो फ़ाइदो वठंदे हिन ॻाल्हि ॿोल दौरान हिकिड़ी कॉल अची वई आहे। जी हलो, अस्सलाम वालेकुम। हलो, अस्सलाम वालेकुम। केरु ऐं किथां पिया ॻाल्हाइनि असां खां? हेलो, आई थिंक उन्हनि जो आवाज़ उन्हनि जो सही तरह न पहुची सघियो आहे। नौशी भाई ऐं उन्हनि जे भाइरनि ना, उन्हनि जे हमनवा ॾांहुं हलूं था। नौशी भाई और हमनवा, अब आप क्या सुना रहे हैं? सर मौला हुसैन के शान में कसीदा पेश करेंगे। वाह वाह, बिस्मिल्लाह। निसर धा निरे सा, निसर धा निरे सा, उमा पदा निरे सा, आ, 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 आ,
जान मांगो मैं दिल नहीं दूंगा। जान मांगो मैं दिल नहीं दूंगा। दिल ठिकाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है, हुसैन का हर ज़माना हुसैन का है। जान मांगो मैं दिल नहीं दूंगा। दिल ठिकाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है, हुसैन का। मेरे घर में चिराग जलते हैं। आना जाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है। जिस पे खालिक दरूद पढ़ता है। जिस पे खालिक दरूद पढ़ता है। वो तो नाना, वो तो नाना मेरे हुसैन का है। वो तो नाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है, हुसैन का ये जमीन पर अनाज उगते हैं। और दाना 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 मेरे हुसैन का है। दाना दाना हर ज़माना मेरे हुसैन का है। हाँ तुम जिसे आसमां समझते हो शामियाना शामियाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है।
ख़ूबसूरत हर ज़माना मेरे हुसैन का है। इन मौला हुसैन जे सदके तव्हां सभिनी जो मंज़िलूं आसान थियनि, बेड़ा पार थियनि। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। काॾे न वञो, ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन महफ़िल में ऐं बिना कंहिं देर जे आहियूं असां आख़िरी सेगमेंट में ऐं ॾिसूं था त नौशी भाई वारा हाणे असांखे छा था ॿुधाइनि। जी नौशी भाई, अब आपके पास हैं हम कि क्या सुनाने जा रहे हैं। सर शाह अब्दुल लतीफ़ पिटाई साईं का वाह वाह कलाम है, वो पेश कर रहे हैं आप लोगों के लिए। वाह वाह, तमाम खूबसूरत। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वो मियाँ शाला सिंधड़े आबाद हो जाए, वो पेरे पावंदी सा चावंदी सा, पेरे पावंदी सा चावंदी सा, वो पेरे पावंदी सा चावंदी सा, पेरे पावंदी सा चावंदी सा, रही वंज रात बंबोर में अल्लाह, रही वंज रात बंबोर में पेरे पावंदी सा। पाक रसूल जो मियां ओ अल्लाह अल्लाह, पाक रसूल जो मियां सोने रसूल जो, प्यारे रसूल जो, मिठड़े रसूल जो, प्यारे रसूल जो, तेरे पाबंदी सा चावंदी सा, तेरे पाबंदी सा चावंदी सा, रही वंज रात बबूर में अल्लाह, रही वंज रात बबूर में तेरे पाबंदी सा। मनावन दे ओ कजरी बानी मेरी इज्जत न घटदी, मैनू नच के यार मनावन दे, और तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके तैया तैया जदी होई में तबीबा नहीं ते मैं मर गया, ओ तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया जदी होई में तबीबा नहीं तो मैं मर गया, ओ बुल शाह नु सदो, बुल शाह नु सदो, शाह इनायत बूवे, बुल शाह ने सदो शाह इनायत बू है, सदो शाह इनायत बू है, ओ जानू मैनू बुआए चोले सावे ते सुए, बुआए चोले दारे ते सुए, ओ जे में मारी सी अड्डी, जे में मारी सी अड्डी मैनू मिल गया पिया जदी होई में तबीबा नहीं तो मैं मर गया, ओ तमाम खूबसूरत ऐं तेरे इश्क नचाया
उन खां पोइ पहिरें पवंदी साईं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में इन्हनि दोस्तनि जेको आहे निभायो ऐं उनजो मिलाप कयो। मां इन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कयां थो, न चाहींदे बि जेको आहे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी न पहुचे थो ऐं जुमतुल मुबारक जो नमाज़ जो बि टाइम अची पहुतो आहे ऐं ठीकु पाण अधु मुने कलाक खां पोइ जेको आहे मस्जिदुनि में हूंदासीं। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे, भेनरुनि खे भाइरनि खे, त असांखे पंहिंजी दुआनि में शामिलु कजो, न रुॻो असांखे पर हिन सॼे वतन खे, हिन मुल्क खे, हिन धरतीअ खे, त हीअ जेके हींअर बरसातूं अचनि पियूं, हीअ जेके कुदरती आफ़तूं आहिनि, अलाह साईं असांखे सभिनी खे महफ़ूज़ रखे। मां वेंदे वेंदे हिन दोस्तनि खां ख़ासि करे नौशी भाई खां मैसेज वठंदुमि। नौशी भाई, इन शॉर्ट आपका क्या मैसेज होगा? सर पहले तो सबसे पहले कि जुम्मे का दिन है और कलाम भी हुए, हम शरीफ भी हुई है, लतीफ़ साईं का भी हो गया, मौला अली की शान में बीवी पाक का भी जिक्र हुआ है। बहुत मज़ा आया आपके प्रोग्राम में आके। सुबह मेहरान और मेहरान चैनल की तो क्या ही बात है, इंटरनेशनल चैनल देखते हैं हम भी, काफ़ी सब लोग ही देखते हैं। बहुत मज़ा आया आपके प्रोग्राम में, हमें परफॉर्म करने में भी आपके साथ बहुत मज़ा आया। बहुत शुक्रिया। मेरा दिल कर रहा था कि मैं मुज़म्मिल भाई से भी मैसेज लूँ और ज़ुहैब भाई से भी लूँ, लेकिन सफ़ा जेको आहे असीं टाइम पुॼाणी ते पहुतल आहे ऐं मूंखे बार बार चए पियो वञे बसि वाइंड अप ॾांहुं पिया हलूं। मां हिन समूरे ग्रुप जो नौशी अली एंड ब्रदर्स या हम नवा जेके आहिनि असांजा समूरा जेके दोस्त आहिनि, वकास, अमान ऐं सलाम, मास्टर आदिल, ही जेके कीबोर्ड ते दोस्त आहिनि, ढोलक ते दोस्त आहिनि, ज़ाकिर, फुरकान, ही सभिनी दोस्तनि जो मां दिलि जी गहराइनि सां थुराइतो आहियां। मां तव्हां सभिनी जो थुराइतो आहियां। तव्हां असांखे पसंदि कयो, जेको प्रोग्राम जे लाइ तमामु घणी तव्हां मोट ॾिनी। तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर इहो ई अर्ज़ु आहे त पंहिंजी दुआनि में असांखे यादि कजो। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वरी पाण सूमर ते मिलंदासीं सुबुह मेरान जे सेम टाइम ते ऐं नवनि मौज़ुअनि सां गॾु, नवनि महिमाननि सां गॾु, नईं उमेदुनि सां, नईं दुआउनि सां गॾु। छंछरु ऐं आचर ते तव्हां ॾिसी सघंदा प्रोग्राम रामो ई राधा। वेंदे वेंदे नौशी भाई ॾांहुं हलूं था। नौशी भाई तव्हां ॾांहुं। सुबह शाम अली 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 भुखियां ते नंगियां दा गुजारा अली अली लाल मेरी पति रखियो बाला झूले लाल, ओ लाल मेरे आले 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 आले, ओ लाल मेरी पति रखियो बाला झूले लाल, सिंगड़ी दा सेवण दा शाहबाज कलंदर, तमाम मस्त कलंदर, सकी शाहबाज कलंदर। पीरा बछड़े देंदा है अली दम दम अली अली दम मावानो पेरा बछड़े देंदा है और मावानो पेरा बछड़े देंदा है मावानो पेरा बछड़े देंदा है ओ मावानो पेरा बछड़े देंदा है मावानो पेरा बछड़े देंदा है दम मस्त कलंदर सकी शाहबाज कलंदर अबे हर दम में ओ लाल मेरी
ओ चार चराग तेरे बलने हमेशा, चार चराग तेरे बलने हमेशा, और चार चराग तेरे बलने हमेशा, ओ चार चराग तेरे बलने हमेशा, ओ चार चराग तेरे बलने हमेशा, हाँ झूले लालन, ओ 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 झन झनन तेरी नौबत बाजे,